सलाम सलाम सिंह, मुझे सिंध के सलाम सलाम सिंह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अवां सभिनी खे भली कार चवंदसि समाज पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं हमेशह जीअं मां ई उहा साॻी आहियां पुराणी शाजी करीम जिलानी अवां सां गॾु। ऐं आई होप त तव्हां फ्राइडे ते मिस कयो हूंदो, इन करे जो लाइव शो मां न करे सघियसि, छाजे करे जो मां ॻोठु वई हुयसि ऐं तक़रीबन 3-4 सालनि खां पोइ ॻोठु वञणु थियो। सो एतिरे अरसे खां पोइ यकीनन एक्साइटमेंट बि हुई, ॾाढी ख़ुशी बि हुई। उन खां पोइ सफ़र जो वरी पंहिंजो ई मज़ो आहे। सो अक्सर जॾहिं नाइट में तव्हां काॾे परे हलिया वञो सफ़र ते, ख़ामोशी हुजे, बिल्कुलु त अञा वधीक मज़ो ईंदो आहे। ऐं वरी रस्ते में तव्हां उहे मंज़र ॾिसो जेके अखियूं तव्हांजूं ॾिसणु चाहींदियूं आहिनि, त उर्दू में चवंदा आहिनि न सोने पे सुहागा। सो उहा ई ॻाल्हि हूंदी आहे। वरी ॻोठ जो हिकिड़ो पंहिंजो माहौल आहे, पंहिंजी ताज़गी आहे, पंहिंजी फ्रेशनेस आहे, जेका हिते असांखे नथी मिले। ऐं हिते असां अक्सर इन्हनि शयुनि जे लाइ बेताब हूंदा आहियूं त काश किथे हरियाली नज़र अची वञे, किथे साग नज़र अची वञे, किथे सिरिया जी फूलार नज़र अची वञे। ऐं मुंहिंजी हमेशह इहा ई विश हूंदी हुई त मां जॾहिं बि ॻोठु वञा त कम अज़ कम उन मौसम में वञा जंहिं महिल लूसण ऐं साग अवेलेबल हुजे। छो जो उनजी जेका हरियाली हूंदी आहे, यकीन कयो एतिरी बहितरीनु हूंदी आहे। जॾहिं तव्हां उन सावक खे ॾिसंदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं उन खां पोइ वरी बिल्कुलु ताज़े खीर जी चांहि, है उनजो त मज़ो ई पंहिंजो आहे। शहर में जेकॾहिं तव्हां 2 कप था पियो त उते वञी तव्हां 3, 4, 5 जेकॾहिं 10 कप बि मिली वञनि न, यकीन कयो इनकार न आहे। मां बि ईअं ई कयो, मूंखे तक़रीबन ॾींहं में 10 कप मिलिया ऐं मां इनकार कोन कयो, छो जो चांहि एॾी मज़ेदार हुई। ऐं इन करे मां चयो त भई चांहि जेतिरी मिले कोई इनकार न आहे, मानी भले न ॾियो पर चांहि ज़रूरु ॾियो। उन खां पोइ वरी साग ऐं साग सां गॾु मखण जो तड़को ऐं वरी मखण सां गॾु माखी, है मज़ो ई पंहिंजो। ऐं सुबुह सुबुह अर्ली मॉर्निंग वरी लस्सी पेश कई वई, त उहो त एतिरे अरसे खां पोइ लस्सी पी करे ॾाढो मज़ो आयो। छो जो हिते जेका लस्सी मिले थी उन लस्सीअ में ॻोठाणी जेका लस्सी आहे उन में वॾो फ़र्क़ु आहे। खटी ऐं उनजो ज़ाइक़ो हिकिड़ो पंहिंजो ज़बरदस्तु हूंदो आहे। सो इहे सभई शयूं आहिनि जेके तव्हांखे जॾहिं तव्हां वञो त तव्हांखे, नयूं त ख़ैर न आहिनि, इलाही घणियूं पुराणियूं आहिनि, पर जॾहिं तव्हां इलाही अरसे खां पोइ वञो त पोइ हर शइ नई नई लॻंदी आहे, इलाही घणी सुठी लॻंदी आहे। सो तमामु घणो इंजॉय कयो। ऐं हिन गहमा गहमी वारी ज़िंदगी मां निकिरी करे थोरो पुरसुकून 3-4 ॾींहं यकीन कयो मुंहिंजो सेलफोन बंदि हुयो। ऐं हिते जॾहिं आयसि एतिरा मैसेजिस, एतिरियूं कॉल्स, ऐं हर कोई इहो पियो पुछे छो भला काॾे वियूं तव्हां, किथे जवाब ई कोन पियो ॾियो, को मैसेज जो रिप्लाई कोन हुयो। मां चयो ज़िंदगी में पहिरियों दफ़ो 3 ॾींहं पूरा पंहिंजो फ़ोन बंदि रखियो ऐं मां हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे अॼु के दौर में त फ़ोन बिल्कुलु यूज़ न कयो। छो जो उतां जी जेका ज़िंदगी हुई न, यकीन कयो एॾो मज़ो पई ॾिए। कचहरी ऐं वरी सभई जेतिरियूं बि घर भातियाणियूं मिली करे हिकु जॻह ते अची वेहनि पियूं ऐं उन्हनि सां गॾु गुफ़्तगू, त बहितरीनु मुंहिंजे ख़्याल में टाइम हुयो काफ़ी अरसे खां पोइ। ख़ैर वापसि वरी हीअ ज़िंदगी आहे ऐं हीअ टाइम उहो ई हूंदो आहे जेको ॻोठाणो टाइम आहे। हिते बि महिमान हूंदा आहिनि, उन्हनि सां कचहरी हूंदी आहे, पंहिंजा साम्हूं हूंदा आहिनि ऐं दिलि जूं ॻाल्हियूं उन्हनि सां वंडियूं वेंदियूं आहिनि। सो अॼु के प्रोग्राम में जेके महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां मां जी मुलाक़ात कराईंदसि, पर अॼु मूंखे कुझु तब्दीली नज़र अची रही हूंदी। उहा तब्दीली छा जी आहे मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां ॿुधाइणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, मां चांहि जो ज़िक्र इन करे कयो छो जो हिकिड़ी चांहि त जेका असुलु खीर जी तव्हां पियो था, मेह जो खीर हुजे, गऊं जो हुजे, बकरी जी ख़ैर मूंखे न आहे पसंदि, पर उहा चांहि बि काफ़ी माण्हू लाइक कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं शहर में तव्हांखे इहा चांहि नथी मिले त हिकिड़ो खीर आहे जंहिंजी चांहि बहितरीनु आहे ऐं उनजो ज़ाइक़ो तव्हांखे अहिड़ो ई मिलंदो आहे। उहा ई कड़क, उहा ई दमदार चांहि तयारु थींदी आहे ऐं उहो आहे नेस्ले एवरीडे, जेको चांहि खे ख़ासि ठाहींदो आहे। एक्सपर्ट्स जी चॉइस आहे ऐं एक्सपर्ट्स हमेशह इहो ई चवंदा आहिनि त तव्हां नेस्ले एवरीडे जी चांहि यूज़ कयो ऐं नेस्ले एवरीडे जी चांहि पचायो। सो मूंखे चांहि पचाइणु ईंदी आहे पर मां एतिरी सुठी कोन ठाहींदी आहियां। सो इन करे असां एक्सपर्ट खे घुरायो आहे त भई चांहि अॼु के प्रोग्राम में ज़रूरी आहे, नेस्ले एवरीडे जी चांहि हुजे। सो असां सां गॾु मौजूदु आहे के जेको अॼु असांजे लाइ चांहि ठाहींदो। अॼु असां उन जे ई ढाबे ते मौजूदु आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शादिया, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्लाह जा करम आहिनि, फर्स्ट क्लास। बिल्कुलु। अच्छा, अॼु ॾिसो तव्हांजे होटल ते आया आहियूं ऐं मां हाणे ॻोठां थी आई आहियां त मां चाहींदसि चांहि मूंखे बिल्कुलु ओड़ी खपे। तव्हांखे ॻोठ वारी चांहि खां बि भली चांहि मिलंदी एवरीडे वारनि। अञा भली? हा बिल्कुलु भली मिलंदी। तव्हां वेही ॾिसो, तव्हांखे वरी ॻोठ विसरी वेंदो, वरी शहर यादि ईंदव। ठीकु आहे, त पोइ मां चाहींदसि ॻोठनि जेके यादूं आहिनि ख़ैर विसरी त नथियूं सघनि, पर जेकॾहिं इहा चांहि विसारे सघे थी त भले। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सो मूंखे त चांहि ठाहिणु न ईंदी आहे, तव्हांखे अॼु आउं सेखारींदुसि न। तव्हांखे ख़बर आहे एवरीडे वारनि जो छा जेको 10 रुपए जो आहे, 3 कप तयारु। 3 कप, महिमान बि 3 आहियूं। बिल्कुलु 3 महिमान आहियो त 3 चांहियूं तव्हांखे मिलंदियूं। प्यार सां पाणी विझो ऐं चाहत सां खंड विझो ऐं पती विझो, पोइ तव्हां ही 10 रुपए वारो हिकिड़ो छाशे विझो ऐं 3 कप तयारु।
एतिरो जल्दी बिल्कुलु फटाफट में। न त असां वरी खीर विझो पाणी विझो उनखे गरम कयो ओबर अचे वरी हुन में चांहि विझो पत्ती विझो एतिरी महिनत हूंदी आहे न। बिल्कुलु उन में महिनत आहे हिन में महिनत कोन्हे न तॾहिं त मुंहिंजो ढाबो हले थो। माशाल्लाह सो इन करे तव्हांजे ढाबे ते आहियूं बहितरीन चांहि। हाणे मां चईंदसि तव्हां चांहि पचाइण शुरू कयो ठीकु आहे तरीक़ो त तव्हां ॿुधाए चुका आहियो। हाणे महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदी पोइ उन्हनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधिजो ध्यान सां सही आहे न। बिल्कुलु बिल्कुलु छो जो अक्सर असां वटि ईअं थींदो आहे त हीउ प्रोग्राम अक्सर जिन वटि टाइम न हूंदो आहे घरां जल्दी निकिरी ईंदा आहिनि उहे होटल ते वेही करे ॾिसंदा आहिनि। सो इन करे असां सोचो त छो न सलाम सिंह जे सेट ते ई असां होटल खे खणी अचूं इहो अञा वधीक सुठो थींदो। सो मूंखे ॿुधाईंदी हलां त जेका पर्सनैलिटी अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे माशाल्लाह तमामु बहितरीन शख़्सियत जी मालिकाणी आहे ऐं उनजो तालुक़ु आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां ऐं लेडीज़ विंग सिंध जूं प्रेसिडेंट आहिनि हिन महिल। उनखे अलावा ह्यूमन राइट्स ते काफ़ी कमु कनि पियूं ऐं रिसेंटली हिननि कमु करणु स्टार्ट कयो आहे माशाल्लाह सां चेयरपर्सन आहिनि इन्हनि जूं ऐं दादू सां उन्हनि जो तालुक़ु आहे शख़्सियत तमामु बहितरीनु आहे इलाही हसमुख शख़्सियत आहे। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि सां जॾहिं मां छो जो मूंखे अंदाज़ो थी वियो उन्हनि जे कचहरी मां त केतिरियूं सुठियूं आहिनि ऐं कचहरी जो अंदाज़ केतिरो हिन जो निरालो आहे पर जॾहिं तव्हां ॿुधंदो त तव्हांखे बि आई होप तमामु घणो सुठो लॻंदो। सो असां सां गॾु मौजूदु आहे ज़ाहिदा भंड। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भली कार चवंदासीं मांखे सलाम सिंध में कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां कीअं ख़ुशि? मां हमेशह ॾिसो ग्रीन ग्रीन एवर ग्रीन माशाल्लाह माशाल्लाह तव्हां जूं एॾियूं सुठियूं सुठियूं मूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तव्हां असां सभिनी जूं यादि ताज़ी करे छॾी यादगिरियूं ताज़ी करे छॾियूं माशाल्लाह। तव्हां ज़बरदस्त चयो त जॾहिं असां सिंध में वेंदा आहियूं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जे वरी ॻोठनि में वेंदा आहियूं वरी ॻोठनि में पंहिंजे अबाणनि ऐं पंहिंजनि चाचनि मामनि सभिनि सां मिलंदा आहियूं त तव्हां बिल्कुलु सही चयो त जेॾीमहिल हींअर सीज़न अहिड़ी आहे त हिते असांखे साग त हिते बि मिले थो पर उते ओरिजिनल हींअर जेकी कणिक आहे कणिक जो साग ऐं चुल्ह ते बाहि ते ऐं हिनमहिल उते सीब आहे सिंध में त रधल ऐं चांवरनि जी मानियूं हुन सां चिलो मखण माखी जी ॻाल्हियूं करे सभिनि खे तव्हां ईअं करे छॾियो सभु तव्हांखे ॾिसनि था माशाल्लाह मुंहं में पाणी अची वियो न महिल बिल्कुलु मुंहं में पाणी अची वियो ऐं असां चऊं पिया त काश असां बि हितां निकिरी ॿ टे ॾींहं वरी हलो प्रोग्राम खां पोइ वरी ॿीहर हलो बिल्कुलु हा तमामु ज़बरदस्त ऐं वरी मोहबतूं ॾिसो न असां घुरियो न कंहिंखां फरमाइश न कई साग जी हेॾी भरी पहिरियों तयारु थी वई। हिकिड़ी आंटी वटि वियासीं गंबट में ॼाण सुञाण वारा आहिनि उन्हनि हेॾी पालक जी भरी त मां चयांसि मां चयो मासी असां इंसान था लॻूं या ॿकरियूं तव्हां पालक पटी ॾिनी आहे। सो इहे चाहतूं आहिनि त मतिलबु बिना पुछे हर शइ तव्हांखे उहो अवेलेबल करे ॾींदी। ॿी बि तव्हां ॻाल्हि कई शाज़िया त उतां जी चांहि जेकी आहे प्योर खीर मेह जो खीर ऐं असांजी जेकियूं उते स्पेशलिटी अलाए कीअं हूंदी आहे माना ॾाढो सुठी तरीक़े सां ठाहींदियूं आहिनि ऐं खीर पती चांहि ठाहींदियूं आहिनि। ॻोठनि में त पाणी विझंदियूं न आहिनि अलाए छो चिड़ हूंदी आहे उन्हनि जी। असांजी जेके उते ॻोठ जा माण्हू आहिनि उहे माण्हू असांजा जेके असांजा मिट माइट न उहे चवंदा तव्हां शहरी चांहि दॿे जी चांहि पी दॿा थी वियो दॿे जी चांहि पी दॿा। अच्छा सो कचहरी खे असां ज़ाहिदा साहिबा बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं पर छाजे करे जो कचहरी सुठी आहे वरी चांहि बि आहे जेकॾहिं मौसीक़ी न हुजे त पोइ मज़ो न ईंदो आहे। सो बहितरीन आवाज़ जी मालिकाणी असां सां गॾु सिंगर मौजूदु आहे मुंहिंजी तमामु सुठी फ्रेंड बि आहे ऐं हिनखे ॿुधी करे ॾाढो सुठो लॻंदो आहे। इवन हाणे बि मां ऑफियर बि हुनजे हिकिड़े सॉन्ग जी तारीफ़ कयां पई जेको सिंध टीवी जे लाइ हुननि ॻायो आहे हरियाणी ऐं यकीन कयो एतिरो बहितरीनु हुन में टचिस हुयूं। मां शुरू में त आवाज़ु सुञाणे कोन सघियसि हुन खां पोइ मां पुछो म्यूज़िक डायरेक्टर खां त हीउ केरु आहे त हुननि चयो त हीउ नरोधा आहे। मां चयो हा नरोधा आहे ऐं हेतिरी तब्दीली माशाल्लाह आवाज़ में अंदाज़ में ऐं मां हुनखे चयो मां चयो हीउ सॉन्ग हिन खां वधीक बहितर केर बि न पियो ॻाए सघे ऐं वाक़ई बहितरीन सॉन्ग आहे। सो असां सां गॾु मौजूदु आहे नरोधा मालिनी। नमस्ते। अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो? ऐं थैंक यू सो मच एतिरे ड्रिघे अरसे खां पोइ ॼायूं आहियो। थैंक यू तव्हां मूंखे इनवाइट कयो तॾहिं सिंध टीवी लाइ त हमेशह आते रहियो ऐं हमेशह तव्हांखे असां कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे इनवाइट कयूं पर तव्हां कॾहिं हैदराबाद हूंदियूं आहियो कॾहिं सखर हूंदियूं आहियो कॾहिं ख़ैरपुर हूंदियूं आहियो। मां हिकिड़े ॾींहुं पुछो त दिलि में आयो ख़्यालु मां पुछां तव्हांखे त तव्हां कराची में केतिरो टाइम हूंदियूं आहियो? न बसि हाणे जीअं प्रोफेशनल लाइफ आहे त जे हिसाब खां ॿाहिरि हूंदा आहियूं त पोइ सही हा मूंखे ख़बर आहे छो जो तव्हांजो प्रोफेशन अहिड़ो आहे जिते बि का महफ़िल हूंदी आहे तव्हांखे वञिणो पवंदो आहे। सो अॼु हिन महफ़िल में मां आयूं लख थोरा मुंहिंजा अॼु मुंहिंजो साथ ॾींदा ऐं असां सां गॾु हमेशह मौजूदु हूंदा आहिनि मोहरम नाज़ अस्सलाम वालेकुम ऐं आसिफ़ अली अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भली कार चवंदासीं थैंक यू सो मच जो अॼु बि अव्हां मूंखां पहिरियों पहुता हमेशह माशाल्लाह टाइम जे एॾा पाबंद आहिनि। सो ज़ाहिदा साहिबा सभ खां पहिरियों त ॿुधायो त सियासत में कीअं अचणु थियो? हिकिड़े छोकिरीअ जे लाइ सियासत में अचणु ॾाढो डिफिकल्ट हूंदो आहे। अव्हां खां पुछंदासीं जवाबु वठंदमि पर मां चाहींदसि सस्पेंस ज़रूरी आहे। ज़रूरी आहे न? ठीकु आहे। सो व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ब्रेक खां पोइ जॉइन कंदासीं। अव्हांखे ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम
व्यूअर्स हिकिड़ो बिल्कुलु नंढिड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं। ज़ाहिदा साहिबा असां सां गॾु मौजूदु आहे ऐं ब्रेक ते वञण खां पहिरियों मां उन्हनि खे इहो सवाल कयो त भई सियासत में कीअं अचणु थियो, हिकु त एॾो मुश्किल शोबो, तव्हां ई ॿुधाए सघो थियूं। असां तव्हां सही था चओ त हर शोबो मुश्किल हूंदो आहे, तमामु घणो। हा, जंहिंमें बि लेडीज़ या स्पेशल औरत जंहिं घर कंहिं बि शइ में ॿाहिरि निकिरे थी या पाण खे मञण लाइ या उन दिलि में का बि ख़्वाहिश आहे त मां कंहिं शइ में पंहिंजी ज़ात खे ऐं पंहिंजे नाले खे ऐं पंहिंजे नाले सां सुञाणी वञा। ऐं असांखे स्पेशल फादर जा नाला अटैच थियल हूंदा आहिनि या शादी खां पोइ हस्बैंड जे नाले सां असांजो तारुफ़ करायो वेंदो आहे। त मां बि सोचियो त शादी मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती त मुंहिंजी शादी वरी अहिड़े घराणे में थी जो बेसिकल हू हुआ ई सियासतदान। हा हा, मूंखे सोने पे सुहाग थी वियो त एॾी महिनत मूंखे करणी पई, उहो मूं पाण महिनत कई, पर फैमिली जेकी उहा मुंहिंजी ताक़त थी, मुंहिंजे सपोर्ट कयो, बिल्कुलु बिल्कुलु सपोर्ट कयो। त पोइ मां बि चयो त छो न मां बि निकिरां, ट्राए करे ॾिसां। ट्राए करण में जॾहिं मुंहिंजो ॾेर महबूब भंड 1970 जे इलेक्शन में हो MP जी सीट ते हुन कॉन्टेस्ट कयो, त पोइ तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो रवाज़ आहे, रस्म बि ऐं हुअण बि खपे त जॾहिं ॿियूं ॼाणियूं असां सां गॾु माना प्रेसिडेंट हूंदी दादू जी मरहूम फातिमा मेमण, त उहा जॾहिं असां सां गॾु हूंदी त पोइ पंहिंजे घर जूं उन सां मेंबर ज़रूरु गॾु हुजनि जॾहिं इलेक्शन कैंपिंग थींदी आहे, न त माण्हुनि ते असरु पवंदो आहे त भई ॿियूं मायूं पई थियूं कनि त हिन जे घर जूं भातियाणियूं किथे आहिनि जेको माण्हू बीठो आहे। त पोइ इहो मौक़ो मिलियो मूंखे ऐं माना पोइ मां निकितमि बि ऐं पोइ मूंखे वरी एॾो सुठो लॻो त मां जंहिंजे घर में जंहिंजे घर वञा पई, जंहिंजे लेडी सां मिलां पई ऐं जंहिंजे भेण सां मिलां पई त उन स्पेशल मूंखे रिस्पॉन्स बि ॾिनो ऐं प्यार बि ॾिनो ऐं हिकिड़ी ख़ुशी महसूस थी। अॼु तव्हां बि आया हो, तव्हां असांजे लाइ कुझु कंदो न, मर्द त असांजी ॿुधनि ई कोन था, तव्हां असांजे घरनि में अचो थियूं, असांखे तव्हां दादू लाइ छा कंदो, असांजी सिंध लाइ छा कंदो, असांजे ॿारनि लाइ छा कंदो। त पोइ मूंखे बि शौक़ु हिकिड़ो पैदा थियो त हीअ आहे डिफिकल्ट, वाक़ई पॉलिटिशियन वॾी डिफिकल्ट शोबो आहे ऐं इनखे मञण में तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि, जेल बि वेंदा आहिनि माण्हू, बिल्कुलु हिन में ॾाढी हिकिड़ी औरत जॾहिं कंहिं बि स्टेज ते पहुचे थी त उनखां पोइ 10-15 या ईअं सम्झो त समय औरतुनि जी हिमत वधी थी वञे। हाणे जेकॾहिं हीअ अदी हिते पहुती आहे त मां बि हिते पहुची सघां। हिकु औरत पूरी सिंध जो ऐं पूरी पाकिस्तान जो आवाज़ हूंदो आहे अगरि उहो सही ट्रैक ते हले थी। छा त हिकु मर्द जे पुठियां हिकु औरत हूंदी आहे तॾहिं उहो कामयाबु थींदो आहे, पर हिकु औरत जे पुठियां पूरी फैमिली सपोर्ट थींदी आहे त पोइ औरत कामयाबु थींदी आहे ऐं पाण खे मञाईंदी आहे। ऐं पंहिंजे अंदरि जो जेको असांजो कॉन्फिडेंस, जेके असांजो ओड़ो पाड़ो त छॾ पर घर जा भाती जेको विञाईंदा आहिनि ऐं असांखे उहो डिसपॉइंटेड कंदा आहिनि त तव्हां हरियो निकिरण लाइ तव्हां छा कंदो, तव्हांजो कहिड़ो कमु आहे, तव्हांजे हथ में वेलणो ई सुठो थो लॻे, बसि इहो ई कमु कयो। हा, तव्हां मानी पचायो, रत बचा कयो ऐं ॿार बचा ॼणियो ऐं उन्हनि खे पालियो न, पर उहो बि असांजो हक़ आहे। उन्हनि खे बसि अच्छा, छो त अगरि सुठी माउ थींदी त उहा सुठी पाकिस्तान जी ख़िदमत करे सघंदी, सुठी माउ हूंदी, सुठी मदर हूंदी त हू पाकिस्तान में सुठो रोल किरदारु अदा करे सघे थी। अगरि घर ई नथी संभाले सघे त पाकिस्तान में कहिड़ो बि शोबे सां कहिड़े शोबे सां उहो इंगेज हुजे, हू कुझु बि नथी करे सघे अगरि सुठी मदर न आहे, सुठी नूंहं न आहे ऐं सुठी भेण न आहे। अच्छा नरोदा, लास्ट टाइम जॾहिं तव्हां सां गुफ़्तगू थी हुई त तव्हांखां मां इहो पुछो त भला घरदारी बि कुझु कंदियूं आहिनि या सिर्फ़ु ॻाइण वॼाइण ते फ़िलहालु शौक़ु आहे? तव्हां चयो त न बिल्कुलु घरदारी न कंदी आहियां, सो हाणे कुझु चेंज थी आहे सोचे या अञा कमकार में मसरूफ़ आहियो? अञा बि टाइम छो त हाणे कमु वधे पियो त पोइ हुन हिसाब सां जे मां चवंदी आहियां घर जो कमु छॾियो, सिर्फ़ु ॻाल्हाइण जो कमु वठो, सो मां चवंदमि त घर जो कमु छॾियो, फ़िलहालु ॻाइण जो कमु तव्हां खां वरितो वञे। न, घर जो कमु अचणु खपे पर अचे थो, बिल्कुलु अचे थो, ईअं न आहे। इहा ई ॻाल्हि आहे न, क़िस्मत जॾहिं मौक़ो मिलियो ट्राए कंदासीं, फ़िलहालु कमकार हे करे वठो। सो छा ॿुधाईंदियो? मां तव्हांखे ॿुधायां थी सेवण जो शाबाज़ जी, माशाअल्लाह।
मुर्शिद साईं मुंहिंजो लालण आहे अला हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे सेवण जा शाहबाज़ अला सिंधड़ीअ जो सरताज अला लालण साईं मुंहिंजो लालण आहे अला मुर्शिद साईं मुंहिंजो लालण आहे अला हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे मुझे मिस्कीन जो मुझे मिस्कीन जो मुझे मिस्कीन जो अर्शन में आवाज़ अला अर्शन में आवाज़ अला मुर्शिद साईं मुंहिंजो लालण आहे अला लालण साईं मुंहिंजो लालण आहे अला हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे सेवण जा शाहबाज़ अला सिंधड़ीअ जा सरताज अला मुर्शिद साईं मुंहिंजो लालण आहे अला मुर्शिद साईं मुंहिंजो लालण आहे अला हक़ कलंद करे शाहबाज़ कलंद करे 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 तमामु बहितरीनु माशाल्लाह तमामु घणो सुठो लॻो तमामु आगाज़ में ज़बरदस्त। एतिरो बहितरीनु सॉन्ग ज़बरदस्त ऐं अञा वधीक माशाल्लाह पुख़्तगी अची चुकी आहे छो जो मां तव्हांखे काफ़ी अर्से खां ॿुधां पई माशाल्लाह, लाज़िम आहे माशाल्लाह। कुझु तब्दीलियूं जॾहिं ईंदियूं आहिनि त पोइ फ़ौरन अहसासु थी वेंदो आहे त हीअ चेंज आई आहे सो माशाल्लाह इन जो मतिलबु आहे त रियाज़त अञा वधीक स्ट्रॉन्ग आहे स्ट्रॉन्ग आहे अञा बि थिए पई स्ट्रॉन्ग वक़्तु मिली वेंदो आहे अॼुकल्ह छो जो वक़्तु प्रोग्राम कढणो जेतिरा हूंदा पवंदो आहिनि त रियाज़ त पहिरीं उस्ताद चवंदा आहिनि त पहिरीं रियाज़ कयो भले प्रोग्राम्स इहो सभु शयूं हलंदियूं रहंदियूं पहिरीं रियाज़ हुजे पहिरीं रियाज़ तव्हांजो पको आहे त पोइ तव्हांखे मसइलो न आहे सही अच्छा सुबुह जो टाइम कढंदियूं आहिनि या जंहिं महिल अखि खुलियूं हुन न महिल न सुबुह सुबुह आहे जो टाइम बिल्कुलु टाइम आहे टाइम फिक्स आहे दैट्स ग्रेट घर वारा पोइ बिल्कुलु रहण घर वारा ॾियनि था न घर में। पूरा घर वारा सभु सपोर्टिव आहिनि तॾहिं मां हिते आहियां ग्रेट अच्छा ज़ाहिदा अमां ॿुधायो मूंखे कीअं लॻो ही सॉन्ग बेसिकल त तमामु ज़बरदस्त हो मूंखे लॻो ऐं ॿी ॻाल्हि त कलंदर शहबाज़ जो ज़िक्र हो ऐं असांजी वॾी हस्ती आहे सिंध जी कोई शक न आहे। सूफ़ियुनि जी धरती आहे कलंदर शहबाज़ ऐं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऐं ॿी ॻाल्हि त ही माना हिन में सोज़ ई अहिड़ो आहे ही सूफ़ी कलाम आहे ऐं ही जॾहिं ही मतिलबु त ॻाए पई त हे सभु असां जेके आहे न मस्तु उन हलिया हिकिड़ी धुन में मस्ती में वियासीं, माण्हू मगन वियासीं। ऐं उन माना इन जो सॉन्ग जो एॾो असरु पवंदो आहे असां ते त कलंदर शहबाज़ जो सॉन्ग में आहे अहिड़ी सही, इन जो मतिलबु आहे त मोहबत music- प्यार ऐं उन जो अजीब सुरूर असां सभिनी ईंदो आहे सही। छो त हिन ज़िक्र कलंदर जो आहे सेवण जो आहे हिन में धरती जो आहे त इन में तमामु ज़बरदस्त जेको बि हिनखे ॻाईंदो आहे माशाल्लाह उन ते एॾो सूट कंदो आहे जो उभरे माना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन त हिन शुरूआति त ॾाढी सुठी कई पंहिंजे कलंदर शहबाज़ जे इख्तिताम ताईं यकीन हा, कयो धमाल सहर मां सां निकिरी न धमाल बि सघंदो। ॾिसो त जॾहिं लॻंदियूं आहिनि त मुख़्तलिफ़ चैनल ते असां धमालूं ॾिठियूं आहिनि त माण्हू मस्तु थी वेंदा आहिनि ओॾी महिल सही, उन्हनि खे बिल्कुलु ख़बर ई सही कान पवंदी आहे त छा पियो थो किथे करे आहिनि कहिड़ी जॻह ते कहिड़ी आहिनि जॻह ते आहिनि छो हीअ कुदरत जा हिकिड़ो असरात आहिनि ऐं हिन सूफ़ियुनि जा कलामनि जा असरात आहिनि छो त मुस्की रूह जी ग़ज़ा आहे न सही इन जो मतिलबु आहे तव्हां जहिड़े नमूने हिन सॉन्ग खे एक्सप्लेन कयो मूंखे अंदाज़ो थियो त म्यूज़िक लवर आहियो जी बिल्कुलु मां ॾाढो लाइक कंदी आहियां वधीक music। छा ॿुधंदियूं आहियो अॼुकल्ह छा पियूं ॿुधो अॼुकल्ह मां ही नयो म्यूज़िक त मूंखे सम्झ में ई कोन थो अचे त ही
केॾे जो सुर आहे केॾे ताल आहे ऐं केॾे हिन जी लिरिसिस्ट कुझु बि न आहे आहे। मूंखे न सम्झ में ईंदो आहे नई जनरेशन खे लाइक करे थी मां उहो साॻी पुराणा जेके लता जा सॉन्ग मेहदी हसन रफ़ी किशोर ऐं पाकिस्तान में नूरजान छो त उहो कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे न त तव्हां जगजीत सिंह त तव्हां उन्हनि खे ॿुधो त का सुठी त चॉइस हुजे त थोरो माइंड फ्रेश थिए ऐं इहे जेके पॉप म्यूज़िक आई डोंट लाइक दिस मूंखे न वणंदो आहे ऐं तव्हांजे इन ई बहितरीन ॻाल्हि ते गरमा गरम चांहि तयारु आहे नेस्ले एवरीडे जी तव्हां पी करे पोइ ॿुधाइजो त तव्हांखे ज़ाइको कीअं लॻो छो जो माशाल्लाह हर घर जी पसंदि आहे ऐं एक्सपर्ट जी चॉइस पिणु आहे छो जो हिन चांहि में माशाल्लाह उहा शइ आहे जेका असां चवंदा आहियूं त हुजणु खपे कड़क हुजे ज़ाइको सुठो हुजे दमदार हुजे पीअण खां पोइ निंड उॾी वञे वाओ नाइस यमी ऐं तमामु ज़बरदस्त टेस्टी ऐं नो डाउट हिकिड़ी त ॻाल्हि मां ज़रूरु चवंदमि शाज़िया त नेस्ले जी चांहि ऐं नेस्ले जो खीर नो डाउट बेस्ट आहे बिल्कुलु बेस्ट आहे ऐं असांखे इहा वाहिद ई जेकी आहे ब्रांड जे ते असांखे ट्रस्ट आहे ऐं मेजॉरिटी में घणो यूज़ बि कयो थो वञे ऐं रियल आहे ऐं चांहि में वरी एॾा प्यारा सुठा हथ ऐं उन में दिलि सां ठाही आहे ऐं सभ खां वॾी जेका ॻाल्हि आहे ऐं के साहब थैंक यू सो मच असांखे तव्हां वाक़ई नो डाउट चांहि सुठी ठाहे प्यारी आहे ऐं वॾी ॻाल्हि त इहो कलर ॾिसो माशाल्लाह बहितरीन आहे मां हिते ऐं वरी हिकिड़ो इहो सॼो कमाल जेको आहे एवरीडे वारनि जो आहे मुंहिंजो कमाल न आहे हिननि जो अगरि जे खीर बहितरीन न हुजे त असां चांहि बि बहितरीन न बिल्कुलु बिल्कुलु नो डाउट ऐं वॾी ॻाल्हि त हिकिड़ी शाशे मां 3 कप थी था वञनि ऐं 20 रुपए जे साशे मां 6 कप पूरा तयारु थींदा हालांकि जेकॾहिं तव्हां 1 लीटर खीर घुरायो ॿाहिरां त यकीन कयो 2 कप बि ढंग जा कोन था ठहनि हुन में जेकॾहिं पाणी मिलावट हूंदी आहे ऐं हुन में 3-4 कप त नामुमकिन ठहनि ऐं उहो 85-90 रुपए किलो अक्सर माण्हू चवंदा आहिनि त असां खीर में पाणी न पाणीअ में खीर विझंदा आहियूं त अॼुकल्ह उहा हालत थी वई आहे त पाणी में खीर ख़बर 2-3 दफ़ा मुंहिंजा जहिड़ा बि थिया आहिनि होटल वारनि जा चयो तूं सस्ती चांहि छो थो असांखे पहिरीं असां हिते महांगी था खपायूं तंहिंजे करे आउं सभिनी खे चवां थो माण्हू हेॾे ईंदा हूंदा न सभु एवरीडे वारनि जो शाशे वठो ऐं आराम सां सस्ती चांहि पीओ ओ वाओ पोइ तव्हां सां जेलसी त कंदा हूंदा न तव्हां स्पेशल पर मां बि मोह ॾियो वेठो आहियां न असां सिंधी हूं बि असां सिंधी हूं बि बहादुर अच्छा सेम सवाल जेकॾहिं तव्हां खां पुछां ज़ाहिदा साहिबा जेलसी त हर जॻह ते हूंदी आहे असांजी प्रोफेशन हुजे तव्हांजो हुजे या के जो हुजे नरोधा जो हुजे हर माण्हू चाहींदो आहे त तव्हांखे बेस्ट हुजे सो अहिड़ी क़िस्म जी का जेलसी कॾहिं मुंहुं ॾियणो पियो आहे एक्चुअली जेलसी उहे माण्हू कंदा आहिनि जेके तव्हां उन्हनि खां सुपीरियर नज़र हुनखे ईंदा हो जेके महिनत न कंदा आहिनि तव्हां महिनत था कयो मौला मुश्किल कुशा जो कोल आहे त जिथे कमु थींदो आहे ऐं जिथे हद खां वधीक मुखालफ़त वधी वञे सम्झो त कमु थो थिए त जॾहिं मुखालफ़त उहे माण्हू कंदा आहिनि जेके चवंदा कोन पुॼे पाण खां लख लानत गोॾनि खे हा त अहिड़ा माण्हू मुखालफ़त कंदा आहिनि त एक्चुअली उहो उन जॻह ते पहुची न सघंदा आहिनि पोइ मुखालफ़त शुरू कंदा आहिनि त हीअ छो पहुती आहे हू छो हिते पहुतो आहे असल में जेको बि हिते अचे थो जंहिं बि प्लेटफॉर्म ते अचे थो उहो महिनत त करे थो न बिल्कुलु महिनत खां सवाइ महिनत खां सवाइ कुझु बि कोन्हे महिनत में ई अज़मत आहे महिनत में ई असांजी ज़िंदगी आहे महिनत में ई असांजो शान आहे ऐं घर वेठे त केरु खणी अचे तव्हांखे कोन हिते मतिलबु त विहारींदो तव्हां उन में स्ट्रगल कई हूंदी तव्हांजी पंहिंजी सोच हूंदी तव्हांजी मोहबत हूंदी उन में शौक़ु बि हूंदो आहे तव्हां शौक़ु अगरि तव्हांखे न आहे कंहिं बि शइ सां त पोइ करणु तव्हांजे लाइ मतिलबु वक़्तु तव्हां ज़ाया था कयो अरे सियासतदान अक्सर एग्रेसिव हूंदा आहिनि छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू खे थियणो पवंदो आहे वक़्त ऐं हालतुनि खे ॾिसी करे तव्हां नेचर जूं कीअं आहियो मां नेचर फनी आहियो सिंपल आहियो या एग्रेसिव आहियो नंढी लाइ त ॾाढी फनी हूंदी आहियां अच्छा हाणे छा वॾियूं थी स्कूल लाइफ में स्टूडेंट लाइफ में बि माशाल्लाह फनी ऐं उहा लाइफ ई पंहिंजी लाइफ आहे त ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो कागज वो बचपन के कश्ती वो बचपन की यादें बचपन की यादें वो कागज की कश्ती मुझे इंटरव्यू न तव्हां ईअं खणी चयो वो बचपन की मस्तियां बचपन की न वो बचपन की यादें वो मतिलबु मां खे पहिरीं अचे पियो पर वरी ठीकु आहे थींदो रहंदो आहे एक्चुअली त ज़िंदगी में स्टूडेंट लाइफ बि ज़बरदस्त गुज़री पर वक़्त सां तव्हां मेच्योर थियणो थो पए छो त फैमिली आहे पर कॾहिं को मौक़ो मिलंदो आहे शादियुनि में या घर में त मां मतिलबु सेट मज़ा या त एतिरी न आहियां पर मौक़े जे मुनासिब जिते मौक़ो मिलंदो आहे या किथे बि थींदो आहे त उते ज़िंदगी खे बसि सभिनी सां शेयरिंग कंदा ओके ग्रेट सो ॻाल्हि ॿोल खे अॻिते कंटिन्यू कंदासीं बट छा ख़्यालु आहे त गर्मा गरम चांहि पियूं ब्रेक वठूं बिल्कुलु तव्हां ब्रेक वठो ऐं थैंक यू सो मच तव्हां असांजी नाइस प्यारी ऐं वॾी ॻाल्हि मुंहिंजो कलर ॾाढो सुठो बीठो आहे मूंखे अहिड़ी चांहि ऐं फारूक मां तव्हां ॾे वठी वेंदसि ॿिए दफ़े
उनखे सेखारे हा तव्हांखे प्लीज़ सेखारे छॾियो चाहे बिल्कुलु ओके सेखारे छॾंदा जी व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूअर्स हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो शॉर्ट ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं अगेन वेलकम एंड गर्मा गर्म चांहि असां पी चुका आहियूं तव्हांजे घर में आई होप चांहि तयारु थी वई हूंदी न थी आहे त हली सब्र कयो छो जो ब्रेक में हिन टाइम आहे सो फ़िलहालु असां कचहरीअ खे अॻिते कंटिन्यू कंदासीं कुझु नंढपिण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं कॉलेज टाइम यूनिवर्सिटी टाइम वरी सियासी टाइम अने सियासी टाइम ते इलाही घटि कचहरी थी आहे सभ खां वधीक तव्हांजी ज़िंदगी जो गोल्डन टाइम कहिड़ो हुयो कॉलेज यूनिवर्सिटी और हाणे सभ खां वधीक जेको असांजी ज़िंदगी जो गोल्डन टाइम हूंदो आहे जेके असांजूं यादूं ठहंदियूं उन वालिद ऐं मदर सां जेको असांजो टाइम स्पेंड थींदो आहे बचपन जो घर में जेकी असांजी परवरिश थींदी आहे ऐं अम्मी बाबा ऐं ब्रदर्स सिस्टर जिन जे मथां का बि ज़िमेदारी न हूंदी बसि असांजो हिकिड़ो कुटुंब हूंदो आहे असांजी हिकिड़ी फैमिली हूंदी आहे असां हिकिड़ा मेंबर हूंदा सही। न को उन में को मुफ़ाद हूंदा आहिनि न को उन में के मयारूं हूंदियूं आहिनि बसि भेण सां हूंदी आहे भाउ सां मोहबत हूंदी आहे ऐं माउ असांजी हूंदी आहे बाबा असांजो हूंदो आहे असांजी फैमिली हूंदी आहे सही family पर जॾहिं शादियूं थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ डिवाइड थी वेंदियूं आहिनि फैमिलियूं भेण हली वेंदी आहे ॿिए शहर में भाउरनि जी शादियूं भाभी अची वेंदियूं आहिनि त पोइ फैमिली में काफ़ी इंटरप्ट थींदा आहिनि का डिस्टर्बेंस थींदियूं आहिनि मयारियूं थींदियूं आहिनि तमामु ज़िंदगी उहो टाइम मुंहिंजो बहितरु हो ॿियो स्कूल जो टाइम हो जेको हाई स्कूल जो सही कॉलेज न हाई स्कूल हाई हाई स्कूल में जॾहिं असां वेंदा आहियूं पहिरियों दफ़ो क़दम रखंदा आहियूं ऐं उन में असांजी दोस्ती उतां ठहंदी आहे ऐं जेकी पोइ स्टिल असां सां कंटिन्यू कॉलेज ऐं यूनिवर्सिटी ताईं हलंदी आहे यूनिवर्सिटी ताईं उहो ज़िंदगी टाइम सुठो ॿियो वरी जॾहिं शादी थींदी आहे छोकिरियुनि जे लाइ सभ खां वधीक बहितरीनु टाइम ऐं स्पेशल अगरि तव्हांखे लव मैरिज थिए ऐं तव्हांखे मनपसंदि जीवन साथी मिले त पोइ उहा त ज़िंदगी जी गॉड गिफ्टेड आहे ऐं गॉड माना हिकिड़ी वॾी अलाह जी रहमत आहे त औरत खे हिकिड़ी जेके उहो लाइक थी करे उहो हुनजो जीवन साथी थिए थो त पोइ ऐं उन सां हमेशह साथ ॾिए थो त इहा वॾी ॻाल्हि आहे हुनजे लाइ त ज़िंदगी में इहो जेकी मेमरी ठहंदी आहे असांजी उहा शादी वारी ठहंदी आहे ठीकु पर तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां छा जेके ह्यूमन राइट्स ते बि ॻाल्हि हिन महिल असां ॻाल्हाईंदासीं कम ॿिनि हवाले सां थिए पियो त हिते वरी हिकिड़ी शइ मूंखे जेका ज़हन में आई अक्सर शादीअ खां पोइ वरी राइट्स बि खसबा आहिनि पहिरियों त ख़ैर इलाही घटि थींदो आहे पर बाद में वरी जेके घरेलू मामला थियनि था जहिड़ा झटा थियनि था तव्हां हिकिड़ी पूरी ज़िंदगी तव्हांजी अचानक चेंज थी थी वञे बिल्कुलु अहिड़ो यू टर्न खाए थी छा त स्पेशल असांजा पहिरें त जेके मेजॉरिटी में पेरेंट्स आहिनि असांजा या असांजा कुझु ख़ानदान अहिड़ा आहिनि जेकी पहिरीं त न्याणी खे तालीम ॾियाराईंदा न आहिनि अगरि ॾियाराइनि बि था त न्याणी खे मैट्रिक ताईं तालीम ॾियाराईंदा बसि ऐं हर जेकी सिंध जी न्याणी आहे या पाकिस्तान जी न्याणी आहे या ओवरसीज़ में जिथे बि छोकिरी आहे उहा मर्दनि खां 2 क़दम अॻिते हूंदी आहे अॻिते आहे बिल्कुलु अॻिते पर हीउ माशरो मर्दनि जो आहे त मर्द बर्दाश्त न कंदो अगरि का छोकिरी उभरंदी आहे ऐं हुन में के ख़ूबियूं आहिनि ऐं हुन में टैलेंट बि आहे त पोइ उनखे उभारण जे बदिरां उनखे माना घटि कयो वेंदो आहे त तूं न्याणी जो ॿारु आहीं ऐं तूं एतिरो नथी करे सघी तूं पहिरीं त जे उहा ॼमंदी आहे त हुनखे चवंदा आहिनि त तव्हां कमकार कयो घर जो खाधो पीतो सिखो तव्हांजी शादी थियणी आहे उनखे माइंड में इहो विझणो त शादी खां पोइ जी ज़िंदगी ख़तमु आहे इहो न त शादी खां पोइ जी ज़िंदगी स्टार्ट थिए थी चाहे त हुनखे हिकिड़ी फैमिली हिकिड़े मुआशिरे हिकिड़ी फैमिली खे जनमु ॾियणो आहे ॿारनि खे जनमु ॾियणो आहे अगरि हिकिड़ी माउ कंप्लीट हूंदी ऐं अलाह ताला उनखे ख़ूबियूं घणी ॾिनियूं त उहो औलाद में ख़ूबियूं हूंदियूं ऐं उहो हिकिड़ी फैमिली सुठी ऐं हिकिड़ो मुआशिरे में हिकिड़ी फैमिली सुठी ॾेई सघे थी त हिन मुआशिरे खे केॾो बेनिफिट मिलंदो डॉक्टर्स सुठो ॾेई सघे थी डॉक्टरनी सुठी ॾेई सघे थी इंजीनियर सुठा ॾेई सघे थी जा सुठो फ़र्द हिन मुआशिरे लाइ पैदा करे सुठो इंसान तकलीफ़ करे दैट्स इट वधीक कंहिं प्रोफेशन सुठो इंसान तकलीफ़ करे सघे थी पर हुनखे पहिरीं चवंदा त ॼण तुंहिंजी ज़िंदगी घर माना ॼमण खां पोइ घर ताणी माइटनि जी उन खां पोइ ॼण शादी त न आहे जेको मौत आहे क़बर आहे क़बर में थी वञे पर असांजी सिंधियूं न्याणियूं हाणे जेके आहिनि सो अॻिते माना स्ट्रगल कनि थियूं पंहिंजी राइट लाइ माना हू माना छा चवंदा त आवाज़ बि उभारनि थियूं ऐं स्पेशल हुनजी माउ अगरि कुझु घर में हुनजी माउ हेल्प कनि थियूं पर औरत जे हक़ूक़नि जी हमेशह पामाली थी आहे जॾहिं बि तव्हां ॾिसो शादी खां पोइ हस्बैंड जे अंदरि रहण बि खपे मां ईअं नथी चवां त तव्हां पंहिंजे वारिस जे चवण में न हलो या उनखे माना विड़ी करे पंहिंजा घर टोड़े ऐं ॿाहिरि अची पाण खे मञराए त इहो बि ग़लति आहे
अगरि फैमिली तव्हांजी नथी चाहे त तव्हां ॿाहिरि न निकिरो ऐं कंहिं बि शोबे में कमु न कयो या जॉब न कयो त इहो नुक़सानु असांजे मुल्क जो आहे। छो त हिकिड़ी छोकिरी आहे उहा तालीम हासिलु करे थी ऐं को डॉक्टर थियणु थी चाहे त हिन मुआशिरे खे सुठी डॉक्टर मिलंदी, पर अगरि हुनखे हस्बैंड सुठो थो मिले ऐं फैमिली साहुरनि जी सुठी थी मिले त शादी खां पोइ बि हू तालीम कंटिन्यू करे सघे थी। उनजी तालीम खे रोकियो न वञे। अगरि उहो छोकिरी खे मुहबत आहे, उनजी ज़िंदगी में उभार आहे त मां शादी खां पोइ बि पढ़ां ऐं शादी खां पोइ बि पाण खे मञरायां, त अहिड़ियूं लेडीज़ मूं ॾिठियूं आहिनि, पर घटि, जेकी शादी खां पोइ हुननि फैमिली बि पैदा कई, पंहिंजी फैमिली खे बि कंटिन्यू कयो, पंहिंजे साहुरनि खे बि ख़ुशि कयो ऐं हिननि पाण खे बि मञरायो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ॾिसो, तालीम जे लाइ ज़रूरी न आहे त तव्हां ॿाहिरि निकिरी वञी नौकिरी कयो। जेकॾहिं तव्हांखे घर में सभई फैसिलिटीज़ आहिनि, तव्हांखे सुठे तरीक़े सां रखियो थो वञे ऐं जेकॾहिं सिर्फ़ु इहा परमिशन न आहे त तव्हां नौकिरी नथियूं करे सघो, त बिला वजह ईअं चए त भितियूं टोड़ण जी बि ज़रूरत कोन आहे। तव्हां घर में वेही आराम सां सुकून सां पंहिंजे ॿारनि ते, पंहिंजे घर वारनि ते तवजो ॾियो। जेकॾहिं तव्हांजा ॿार अॻिते निकिरी पवंदा त इहा बि वॾी सुठी ॻाल्हि आहे, छो जो वक़्त सां गॾु सोच चेंज थींदी आहे। बिल्कुलु, अगरि हिकु मर्द थो पढ़े त हिकु फ़र्द थो पढ़े, अगरि हिकु औरत थी पढ़े त पूरो कुटुंब थो पढ़े, पूरो ख़ानदान थो पढ़े। तालीम पहिरीं त असां में तालीम जो मयार इहो आहे, माना तालीमी सोच इहा रखी वई आहे त बि असां छोकिरनि या छोकिरनि खे, हाणे त छोकिरनि ते बि थी वियो आहे। सिंध जे माहौल में त मूं इहो ॾिठो आहे त बि छो पढ़ाई, हुननि खे नौकिरियूं त मिलनि कोन थियूं। सही। ओके, सो ज़ाहिदा साहिबा, माज़रत सां मां ॻाल्हि खे हिते ई कटियां थी, छो जो हिकिड़ो एमरजेंसी ब्रेक आहे, शॉर्ट ब्रेक आहे, उन खां पोइ वापसि ईंदासीं, पोइ नरोदा खे बि ज़हमत ॾियणी आहे, तव्हां सां बि कचहरी खे वधाईंदासीं। सो व्यूअर्स, रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो नंढड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू करण खां पहिरियों मां चाहींदसि नरोदा जी ख़ामोशी खे टोड़ियो वञे। ऐं काफ़ी टाइम खां जे स्कूल में सभ खां वधीक मासूम ॿारड़ो हूंदो आहे न, चुपचाप मिस जी ॻाल्हि ॿुधंदो आहे, नरोदा हिन महिल उहा कार कई आहे न। जी जी बिल्कुलु, एॾी मासूम त न थी जॾहिं मां ॻाल्हाइण पिया मां माट करे ॿुधां थी, सही आहे न। पहिरीं छोकिरी ॾिठी आहे जेका ॿिनि छोकिरियुनि जे विच में चुप वेठी आहे। थैंक यू सो मच, तव्हां छोकिरियूं करे छॾियो। मां सही चयो, मुंहिंजी नज़र सही आहे न, इन करे तॾहिं ॾिसो, हालांकि मां अदी चवां, आंटी चवां, कुझु बि न चयो आहे, मां ख़ाली तव्हांजो नालो वरितो आहे, छो जो मूंखे अहसासु थियो त असां सभु हिकिड़ी उमिरि जा आहियूं। छा ख़्यालु आहे तव्हांजो? आंटी त असां सिंधियुनि में चवंदा ई कोन, मासी। उहे न, मासी मामी चाची हुजे बहितर आहे। आंटी त चिड़ो थींदी आहे मूंखे, चवण बि न खपनि, चवण बि न खपे। असां को आंटियूं हूंदा, आंटियूं कराची में। ॿियो उहे बि इहो आहे न त मीडिया में अचण खां पोइ न सभ खां पहिरियों त रिश्ता छॾाइबा आहिनि, उन खां पोइ छो जो माण्हू वरी अदब एतिराम घाटी करे बसि आप जनाब ताईं किसो महदूद थी वियो आहे। न शाहजहा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि सॉरी इंटरप्ट थी कयां, तव्हां हिन ते तव्हां बि पंहिंजो पार्टिसिपेट कंदो। असां में इहो आहे त अॼुकल्ह वरी माहौल अहिड़ो थी वियो आहे जो तव्हां अगरि मासी कंहिंखे त सॼो त चवंदा अथनि मूंखे मासी न सॼो न, मूंखे शाहजहा आपी चओ। मुंहिंजी सिस्टर चवंदी आहे मूंखे शाहजहा आपी चओ न, हे छो था मूंखे हीअं सॼो? अरे छा रिश्तनि में, माना इहो आहे त रिश्तनि में अदब एतिराम थो अची वञे। अगरि वरी भाणेजी जेके आहिनि उहे सभु ईअं मुंहिंजा जे पुटनि त आपी सभु जा शाहजहा आपी, इहा त पूरी मोहबत आहे, अंडरस्टैंडिंग आहे, दोस्ती थी वञे, त इहो बि सुठी आहे। इहा बि हिकिड़ी सुठी सोच आहे। बाक़ी हाणे तव्हां जेतिरो हुन सां फ्री थियण जी कोशिशि कयो दायरे में, पर जे तव्हां नालो था वठो त इहा दोस्ती आहे। सही। जो मुंहिंजा भाइट आहिनि, पोइ हू पहिरियों शुरू में मूंखे ॾाढी चिड़ चढ़ंदी जॾहिं हू मूंखे बुआ चवंदा। मां चवंदी यार बुआ न चओ, मुंहिंजो नालो वठो। ईअं ई वरी मुंहिंजो भाणेजो हुयो, मूंखे चवंदी मासी मासी, ख़ुदा आहे की मञियो मूंखे मासी न चओ। ऐं हाणे वरी अहसासु थियो आहे त न, पंहिंजे ॿोलीअ जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे ॾाढा सुहिणा आहिनि, उनखे बरक़रार रहणु खपे। त हिन दफ़े जॾहिं हू चवनि पिया, वरी खिलनि पिया त मना नथी करे, बुआ चओ, बुआ चओ। असां मेरी पुफी चवंदा आहिनि न, पुफी जान या पुफी, बुआ त उर्दू लफ़्ज़ थी वियो न, उर्दू थी वियो, पुफी अञा चई सघनि था। ॿियो वरी मासी जो वरी असां कम ई ख़राबु करे छॾियो न, घर जी मासी वरी हू मासी, हाणे मासी वरी हू मासी, रिस्पेक्ट ॾींदा आहियूं न। हा, पर मासी करे। सो नरोदा जी, मासी पुफी चाची रिश्ता त हलंदा ई रहंदा ता क़यामत इंशाल्लाह। ऐं नेस्ले एवरीडे जी चांहि असांजे हथनि में आहे। ॾिसो दिलि बि कप ते ठहियलु आहे, हिन मतिलबु दिलनि जा कनेक्शन बि पाण में ॻंढे, चांहि इलाही ज़बरदस्त आहे। सो चांहि पीअण खां पोइ एनर्जी त अची वई हूंदी, एनर्जी बि अची वई, निंड बि फिटी वई, ऐं इहो क्रेडिट वञे थो तव्हांजे के। ओके नरोदा, हाणे नेक्स्ट सॉन्ग कहिड़ो आहे? वक़्तु ॾिठोसीं बाण फलियो। वाओ, माय फेवरेट सॉन्ग। जबरदस्त। ठीकु आहे, थी वञे पोइ बाक़ी तारीफ़ बाद में।
Congratulations. Very nice. वाह पक्की ॻाल्हि आहे न Very nice, really. हाणे तव्हां ॿुधाईंदियूं या My God, तव्हां हेॾो ज़बरदस्त इन तरीक़े सुठी तरीक़े सां हिनखे ॻायो निभायो तव्हां साथ निभायो हिन सॉन्ग हुमेरा चना साहिब जो आहे मां भेण साहिबा जो आहे ओ सूरी साहिब करे हुमेरा चना असांजी सिंध जी पाकिस्तान जी हिकिड़ी सुठी वॾी फ़नकार आहे ऐं माशाअल्लाह अल्लाह ताला हुनखे तमामु ज़बरदस्त आवाज़ ॾिनो आहे असां सिंधियुनि लाइ नाज़ आहे पाकिस्तान लाइ ऐं उन्हनि जो आवाज़ बि सन्हड़ो आहे नरोधा जो ऐं आवाज़ हे हिन सिंध टीवी जो पहिरीं सॉन्ग आहे जॾहिं सिंधी टीवी नेक्स्ट माना हिन चैनल पंहिंजो ओपनिंग कई त इहो सिंध टीवी ते मां भाई थी हलंदो ऐं तक़रीबन जॾहिं बि मुख़्तलिफ़ फ़नकार ईंदा आहिनि त हे सॉन्ग ज़रूरु परफॉर्म कंदा आहिनि ॾाढो ज़बरदस्त जॾहिं सिंध टीवी माशाअल्लाह KTN खे त सुठो चैनल आहे पर मुक़ाबिलो पियो हले त आहे सिंध टीवी त माशाअल्लाह वरी ॿ क़दम अॻिते बि हले न त इहो हुमेरा चना जो पिक्चर माना इन ते सॼो ठाहियो माना वीडियो हिते वीडियो वग़ैरह सभु कुझु यानी कि प्रॉपर कम सिंध टीवी ते थियो हुयो पोइ इहो जॾहिं सॉन्ग टीवी ते ईंदो त असां सभई ॾिंदासीं स्पेशल वरी हुन में हुमेरा चना जो आवाज़ हुजे ऐं हुनजी वीडियो बि तमामु नाइस ठाही आहिनि अञा वधीक सुठो लॻंदो तमामु सुठो लॻंदो आहे अच्छा नंढपण में जेकॾहिं फ़र्ज़ु कयो सियासतदान न हुजो आहे पॉलिटिक्स में न अचो आहे त ॿियो ऑप्शन छा ज़हन में हुयो छो जो नंढपण में इंसानु एतिरो कुझु सोचींदो आहे पर थींदो कुझु बि कोन आहे सच ॿुधाए कूड़ ॻाल्हायो सची ॻाल्हायो हिते सिर्फ़ु सच हलंदो आहे सिंध जो चैनल आहे न तो सच ॻाल्हाइणो हिते बिल्कुलु सच त पोइ मां हिते हुजां सच्ची इन करे ॾिसो मां नरोधा जो सॉन्ग ॿुधण खां पोइ मां तव्हां चयो त हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजो छा ख़्यालु आहे हुन मां ॾिस इहो मुंहिंजो शौक़ु हो मां जॾहिं स्टूडेंट हुअसि त पोइ मां तव्हां ख़बर आहे त मीना बाज़ारूं थींदियूं आहिनि बिल्कुलु थींदियूं ऐं आहिनि। जॾहिं असां मैट्रिक जूं असांजो जेको माना क्लास मां मैट्रिक वारा वेंदा त उनखे पार्टी ॾींदी 9th क्लास अलविदाई पार्टी थींदी अलविदाई पार्टी। हा और कॉलेज में बि थींदो हाई स्कूल में बि थींदो ऐं मीना बाज़ारूं त थींदियूं हाणे कोन थियूं थियनि अलाए छा थी वियो आहे नई जनरेशन हाणे बसि ज़मानो फास्ट तॾहिं थी वियो टीचरूं बि आहे ॾाढी न सुठियूं हूंदियूं माशाअल्लाह उहो पंहिंजी जेको स्टूडेंट हूंदियूं उनखे हर शइ में एक्टिव रखंदियूं एक्टिव रखंदियूं आहिनि हाणे ईअं लॻंदो आहे ॼण को कर्ज़ो वरितो जेको चुकायो कोन आहे हा उहो पाण ई वीचारियूं ईअं बोझल बोझल ऐं मायूस मायूस हूंदियूं आहिनि ऐं एटीट्यूड बि हुननि जो बिहेवियर बि मतिलबु स्टूडेंट सां उहो न आहे जेको पहिरीं असांजो ज़मानो त न हो पर असांजे वक़्त में असांजी टीचर असांखे ॾिसी करे माना जेको बि स्टूडेंट हूंदो हो की उन में ख़ूबसूरत हिकिड़ी असांजी मतिलबु त छोकिरी हूंदी उहा सिंधी स्टाइल में ॾाढो मुंहिंजो लुक लॻंदो त उन ते जॾहिं बि मीना बाज़ार जो थींदो इहो प्रोग्राम त पोइ उनखे सिंधी कपिड़ा पाराइजे शाहजा ख़ुश्क त उन ते सूट कंदा त उहो अलाए कीअं कढी ईंदियूं हुन जनरेशन जेकी बि नई हूंदी यूथ हूंदी या लेडीज़ छोकिरियूं हूंदियूं त उन्हनि खे उभारण में उनजी हेल्प कंदियूं मदद कंदियूं मां चाहींदसि तव्हांजो जेको इहो हिडन टैलेंट आहे इहो बि दुनिया खे ख़बर पए सो नरोधा जेकॾहिं माइक थोरो सिरकाए त हिन पासे इन मामले में थोरो छो जो यादूं ईअं ई ताज़ियूं थींदियूं आहिनि न माण्हू थोरो झुंगारे ऐं उन्हनि पुराणनि लम्हनि खे यादि करे जॾहिं तव्हां ॻाईंदियूं हुयूं ऐं मे बी को कॉम्पिटिशन विन बि कयो हुजे विन कयो आहे कंहिंमें कॉम्पिटिशन कोई सिंगिंग कॉम्पिटिशन विन नो 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 वे न इहा ज़रूरत ई कान पई छा आहे त वालिद साहिबु जेको हो माशाअल्लाह उहो फैमिली अहिड़ी सुठी फैमिली सां त आहियां ऐं हो बि पर जेकी सोच ई बाबा अलाए छो चवंदो त तव्हां कीअं ॻाईंदव सुठो नथो लॻे ऐं हिकु दफ़ो मूं पहिरीं दफ़े जो मीना बाज़ार में इन में हिसो वरितो पार्टिसिपेट में त भई यकीन कर पूरो हफ़्तो बाबा न ॻाल्हायो मूंसां हा मां चयो बाबा छा थियो आहे ऐं असांजी फैमिली में सभिनी खे सुठो आवाज़ु मिलियल आहे त बाबा चयो त तूं तालीम ॾे तो जॾहिं हाणे तूं वरी इहो कहिड़ो शौक़ु शुरू कयो आहे मां तोखे वकील ॾिसणु थो चाहियां तोखे माना बाबा जी माना मां वकालत कया हा विश्वी त मां कारो कोट पायां ऐं दुनिया मूंखे ॾिसे मंझराए मोहतरमा बेनज़ीर हुनजो आइडियल हूंदी बाबा जी उनजी ॾिसो हुनजी ख़्वाहिश त पूरी थी वई मुंहिंजो बाबा त गुज़ारे वियो मुंहिंजी शादी खां साल खां पोइ मूंखे इन कोन ॾिठो पर ताणी मां ख़ुशि थींदी आहे त मुंहिंजे बाबा जी जेकी उमेद हुई विशिस हुयूं ऐं जेको हुन मूं मां रखियूं उहो पूरियूं थियूं त बाबा मूंखे सपोर्ट न कई इन शइ में त पोइ मां बि डिसाइड थी वियमि ऐं अम्मी वीचारी केॾी ताक़त कोन्हे जो फाइट करे त औरत अॻे ई कमज़ोर वरी शादीशुदा औरत अॻे ई कमज़ोर हूंदी आहे वरी मां फैमिली बि अहिड़ी भंडर फैमिली में वियल आहे त उते बि मां वरी सियासत में हुननि मुंहिंजो सपोर्ट कयो त हीअ सुठी ॻाल्हि आहे असांजी बरोचाणी अचे ऐं इन शइ ते पर न हुअं नो डाउट त अलाह साईं तव्हां हिंदुस्तान में ॾिसो हिंदुस्तान हुअं त असांजो उन्हनि सां इतफ़ाक़ न आहे ऐं पर अवाम में तव्हां जी ॻाल्हि मां कंदसि
त उते ॻाइणु सुर ऐं जेको संगीत आहे ऐं कला जेके चवंदा आहिनि ठीक उहा घर घर में हूंदी आहे चवंदा हिंदुस्तान घर घर तान रगुनि में जे माण्हू जो रतु इन जो गर्दिश कंदो आहे मशहूरु, हा, ईअं उते बिल्कुलु। कला गर्दिश कंदी आहे उहो कला सम्झंदा आहिनि ॻाइण खे कला डांस खे कला So- ऐं हिंदुस्तान घर घर तान इहो फेमस आहे उन्हनि जो सो हीअ माइक अञा विच ते ई आहे मां ब्रेक वठंदसि ब्रेक खां पोइ पोइ डिसीजन pick था वठंदासीं त कयूं। हाणे फाइनल फ़ैसिलो किथे पहुतो आहे ऐं ईअं न थिए जो मोहरम साहिब बि वीचारो हितां हलियो वञे सो मां चवंदसि ब्रेक वठूं ऐं ब्रेक खां पोइ नरोधा खे थोरो टाइम ॾींदासीं असां विच में त थोरी तयारी करे वठनि ऐं मोहरम साहिब खे बि प्ले करण जो मौक़ो मिलंदो सो व्यूवर्स हिते शॉर्ट ब्रेक जो टाइम आहे वधूं था ब्रेक ॾांहुं रहिजो असां सां गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स नंढड़ो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं कचहरी खे असां अॻिते ज़रूरु वधाईंदासीं माइक स्टिल उते ई आहे हाणे इहो तव्हां ॿई डिसाइड कंदियूं त हीअ माइक केरु खणंदी पहिरीं तव्हां खणंदो पोइ मां लास्ट माना नरोधा त खणी चुकी आहे पर जेकॾहिं हीअ माइक हिन पासे ॾांहुं इहे तव्हां ते आहे अच्छा त हिन माइक खे मां तव्हां- सोचां पई थी त मां म्यूज़िक ते कोन मूंखे ईअं ईंदो म्यूज़िक बंदि। मां थोरो घणी गुनगुनाईंदसि ऐं उन हिसाब सां मुंहिंजो हिकिड़ो फेवरेट सॉन्ग आहे अरशद महमूद जो समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं वाह तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ॿ लफ़्ज़ ईअं थोरा बसि गुनगुनाईंदसि पूरो त सॉन्ग टाइम ई कोन थो मिले जो विसरी बि वञनि इन था। माइक ते बि मां ॻाए सघो थियूं हिनखे तकलीफ़ ॾियणु चाहियो जी समुंड खुली वेंदी जी खुली वेंदी न मां असांजो महरम नाज़ मोहरम नाज़ साहब महरम नाज़ असांजो हिकिड़ो वॾी दादू जी शख़्सियत आहे ऐं पाकिस्तान कोई जी मां शक त न आहे। चवंदसि माशाल्लाह मालिक जेको सॼो दादू जो फ़नकार हो उनखे प्रमोट करण में असांजो वॾो हथु आहे हिननि जो। वॾो हथु आहे ऐं वॾो शाइर बि आहे ऐं मुंहिंजो पाड़ेसरी बि आहे स्पेशल ऐं घर असांजे साम्हूं आहिनि हिकिड़ी माना स्ट्रीट आहे ऐं मूंखे ॾाढी तव्हांखे ख़ुशी थी ॾाढो तव्हांखे ख़बर हिते हूंदी ॾिसी मोहरम करे जे बारे में। ऐं तव्हांखे अलाह साईं अञा घणी कामयाबी ॾिए इज़त ॾिए ऐं तव्हां डिज़र्व कयो था वॾी ॻाल्हि त शाइरी हले पई वेरी गुड हले पई कंदो समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे वारिस जो घर ठाहियोसीं वारिस जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ओ समुंड किनारे समुंड किनारे तुझो प्यार तेज हवा में दीवाने जी कोशिश हुई वहदड़ पानी में बिगड़ी बेड़ी तार
चायोसी मेहरबानी अले माता जब की हो जबरदस्त कमाल ऐं असां इन ई मां इहो ई पई सोचां त मां छा चवां सीरियसली ऐं यकीन कयो आयशा भोसले जे आवाज़ सां एतिरो तव्हांजो आवाज़ सिमिलर आहे जो मूंखे हिकु टाइम लाइ इहो फील थियो ॼण मां उनखे पई ॿुधां ऐं माशाल्लाह एतिरो बहितरीनु तव्हांजो आवाज़ आहे लता आशा बिल्कुलु ऐं सिंधी इंडस्ट्री में एतिरा सन्हड़ा आवाज़ इलाही घटि आहिनि जेके छो जो आहिनि आवाज़ माशाल्लाह बट एतिरा सन्हा कोन आहिनि जो सिंधीअ खे एतिरी ख़ूबसूरती सां ॻाइनि ऐं हीउ सॉन्ग काफ़ी घणो फेमस आहे पर तव्हां जेतिरो ठहराव ऐं जेतिरे वज़न में हिनखे ॻायो अच्छा वाकई सही ॻायो मज़ साहब तव्हांजो छा आहे हिन में नरोधा ॿुधाईंदी नरोधा वधीक सिखियल आहे हिन अच्छा तव्हांखे कीअं लॻो गुम थी वियमि सची त मासी चयो त पोइ मां हिते हुजां जॻह हिते न हुजां हक़ीक़त आहे तव्हांखे बिल्कुलु सही कई हा न अच्छा नरोधा जेकॾहिं तव्हां सिंगर न हुजो हा त तव्हां किथे हुजो हा हूंदो आहे न न त मां सोचियो त तव्हांखे हिन पासे ॾे शिफ्ट कयां हिन खे हिन पासे भले करो त सियासतदान पोइ तव्हां सां सियासी ॻाल्हियूं कयां जनरल बि मतिलबु त हीउ जेको प्रोग्राम हीउ जेको मच जी कचहरी ॿारण वारो हीउ प्रोग्राम जो असांजो प्रोड्यूसर ऐं नाइस पर्सनैलिटी सुठो महिरबान इंसान रज़ाक साहब अब्बासी मां हिन ई प्रोग्राम जॾहिं बि आई आहियां त हिकु ॿ दफ़ो मूं गुनगुनायो आहे मां बि रज़ाक मसण जी ॻाल्हि पिया कयो या रज़ाक असांजो रज़ाक अब्बासी साहब ऐं प्रोग्राम जो हिन प्रोग्राम सर ॾिसो हमेशह मुंहिंजा नाला मटींदा आहिनि यकीन कयो हमेशह टॉकबैक में मां हेॾे होॾे करे करे वाजाईंदी आहियां सर सॾु कंहिंखे कयो अहिड़ा अहिड़ा नाला हूंदा आहिनि की टिपिकल सिंधी कॾहिं सफ़ो न कॾहिं अॼु सही थियो आहे ग्रेट तो रज़ाक मसण साहब आहे जी मसण साहब मां अब्बासी करे वई मांस न सुठो कयो तव्हां ॾाढो सॉरी फॉर दैट न न सॉरी जी का ॻाल्हि न इहो थींदो रहंदो आहे मुंहिंजो नालो रोज़ मटिबो आहे अॼु कॾहिं रज़ाक सर जो मटियो त कहिड़ी मां त ॾाढो मटाईंदी स्पेशल मूंखे नाला पाकिस्तान पूरा यादि न रहंदा आहिनि अलाए केतिरा नंबर ईंदा आहिनि पोइ ॻाल्हाईंदा आहिनि अदी मैडम सलाम अलैकुम आपने मुझे जाना मुझे मिली आपको जाना है केतिरा नंबर असां सेव कयो इनखां करे करे सघूं पूरी पाकिस्तान जी मीडिया थी या पब्लिक थी या पार्टी टीम थी या लेडीज़ पूरी सिंध जी विंग आहे पोइ मूंखे काफ़ी नाला विसरी वेंदा आहिनि ऐं स्पेशल मां नालनि खारण में माहिर आहियां ऐं मूंखे ईअं थींदो आहे अक्सर चहिरा यादि रहिजी वेंदा आहिनि नाला विसरी वेंदा आहिनि पोइ मां चवंदी आहियां अॼुकल्ह तव्हांजो नालो छा आहे इहे सेम मूंसां इहा माना तव्हांजी जेकी कंडीशन आहे त चहिरो वरी साम्हूं से आहे त वरी नालो विसरी वेंदो आहे ऐं अंग्रेज़ त वरी उहे हमशकल हूंदा आहिनि उन्हनि जा नाला त उहे यादि कोन थींदा आहिनि सो इन तां मूंखे यादि आयो रिसेंटली तव्हां USA थी आहियूं हुते सिंधी कम्यूनिटी माण्हुनि सां मिलियूं कीअं लॻो कीअं रहियो विज़िट हा बिल्कुलु इन ते बि ॻाल्हायूं था ज़बरदस्त लॻो मां अॻे दफ़े बि सना जी मीटिंग में वई हुयमि उन्हनि मूंखे घुरायो रिप्रेज़ेंट कयो पंहिंजी पार्टी खे ग्रेट ऐं हिन दफ़े वरी मां वियसि मां 7 दिसंबर ते वियसि मुंहिंजो ऑफिशियली विज़िट बि हो ऐं पर्सनल विज़िट बि हो उन में मां सिंधी कम्यूनिटी मिनोरिटीज़ कम्यूनिटीज़ शिया कम्यूनिटी सुन्नी कम्यूनिटी यूने में बि मां जेको आहे सो इन ते ॻाल्हायो ह्यूमन राइट्स जी मां चेयरपर्सन थी आहियां मूंखे ॾाढो सुठो लॻो उते जेके बि आहे पाकिस्तानी उते जेके बि आहिनि चाहे हिंदू आहे चाहे सिख आहे चाहे मिनोरिटीज़ कंहिं बि जेके बि हुजनि मज़हब बिलोंग थो करे उते हिकु फैमिली आहिनि माना हुननि में हिकिड़ी एॾी यूनिटी आहे त हू हर प्रोग्राम में छो त हू मुख़्तलिफ़ शहरनि खां आहिनि ऐं हिकु हिकु फैमिली आहे त हू पंहिंजी उन सभु फैमिली खे हिकु कयो वेठा आहिनि जे ॾिस पाकिस्तान में को सिंधी कम्यूनिटी हिकु हिकु फैमिली आहे को कुरैशी आहे को उते चना आहिनि के मतिलबु त शेख आहिनि के मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा आहिनि त उहो उते जॾहिं मिलनि था पोइ उन पंहिंजी कम्यूनिटियूं जोड़े ऐं उन में पंहिंजो जेके सिंधियुनि जा मसइला आहिनि जेके सिंधियुनि जा अॼुकल्ह सिंधियुनि सां सिंध में जेके इशूज़ आहिनि उन्हनि जा जेके करंट ते ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जा जेके फेयर्स आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइनि था त छा करणु खपे कीअं करणु खपे ऐं इन कम्यूनिटी में मूंखे चीफ गेस्ट बि कयो वियो काफ़ियुनि में जंहिंमें मां मैसेज ॾिनो पंहिंजे सिंध जो पंहिंजे सिंध धरती जो पंहिंजे पाकिस्तान जो हींअर कराची में असां अमन टाइम करे छॾियो आहे स्पेशल मोहम्मद नवाज़ शरीफ़ तमामु सुठो कमु पियो करे हाणे रिसेंटली तव्हांखे टियों ॾींहुं मोटरवे जी गिफ्ट ॾेई वियो आहे सिंध वासियुनि खे ऐं सिंध वासियुनि खे हुनजी इहा गिफ्ट असां सदाईं यादि कंदासीं मोटरवे लाज़मी तव्हांजा रस्ता ठहंदा ऐं तव्हांजूं ब्रिजूं ॾिसो न मोरे जी ब्रिज न हूंदी त माण्हू असांजा पार वारा सॾिबा मोरे वारा त पार मां था अचनि ऐं जॾहिं ब्रिज ठहंदियूं आहिनि जॾहिं रस्ता ठहंदा आहिनि त तव्हांजा राब्ता थींदा आहिनि त कारोबार बिज़नेस वधंदा आहिनि मुश्किलातूं ख़तमु थींदियूं मिट माइटनि ते तव्हां जल्दी वेंदो
टाइम बि घटि जेको आहे सो माना ख़र्चु थींदो आहे, एक्सीडेंट अलाह पनाह हुजे उहे घटि थींदा। ऐं असां 6 ट्रैक जो इहो मोटरवे ठही वियो, उन खां पोइ हिते सां यानी कि ये दूरनि खे ख़तम करे हाणे माण्हुनि खे वेझो कयो आहे, पाण में मिलायो आहे। बिल्कुलु, तव्हांखे जॾहिं राब्ता थींदा त वेझो थी वेंदो माण्हू, टाइम बि घटि थी वेंदो। सो अञा वधीक असां वेझा थी सघूं था जेकॾहिं नरोधा हिकिड़ो सॉन्ग ॿुधाए। मां चवां थो इहो टैक्स एॾो हयो अथनि, 140 रुपया नंढड़ी कार आहे उन ते 140 रुपया था भरणा पवनि। नंढड़ी आहे कार, हेॾी वॾी नंढड़ी कार आहे 140 भरणा था पवनि। हा, इहो तव्हां बिल्कुलु सही था चओ, पर थोड़ो घटि थिए न त इंशाल्लाह ताला इहो बि घटि थी वेंदो वक़्त सां गॾु। वक़्त सां कॾहिं नंढड़ियूं कारूं वठण वारा ग़रीब थोरी हूंदा आहिनि। न बि माने जेसिताईं बजट मैनेज थिए, हाणे वरी लेवल ते अचे तेसिताईं त कुझु कार अचे त उहो टैक्स भरींदो न लाज़मी। कार नंढड़ी पर कार त आहे न, बाइक त न आहे न। टैक्स तो भरजे थो, पर हे ॾुखियो थी पियो। सही, पोइ तव्हां हीअं कयो, कार विकिरो करे तव्हां हिकिड़ी बाइक ख़रीद करे छॾियो, आसानी। बाइक ते टैक्स कोन्हे, हा हुन ते टैक्स ई कोन्हे, न त साइकिल ते बिल्कुलु कोन आहे। के साहब ने जो तव्हां धाबे में वेठा हो, असांजी सिंध एॾी तरक़ी करे वई आहे, धाबे वारी कार आहे। वाह माशाल्लाह, मूंखे ख़ुशी थी। असांखे एवरीडे वारनि फासा चयो न बाबा 10 रुपए में माण्हुनि खे तव्हां चांहि भली तंहिंजे करे असां बसि पोइ ढाबे ते वेठा आहियूं। सही आहे। सो तव्हां पंहिंजी जॻह ते ई वेठा हुजो, सिर्फ़ु समातूं पंहिंजो हेॾे कयो। हाणे नरोधा ॻाइण वारी आहे, पूरी अटेंशन हेॾे हुजणु खपे। जी नरोधा, सो हाणे अटेंशन वठण जे लाइ कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदी? ज़रूरी आहे, कम बि ज़रूरी हूंदा आहिनि। मुंहिंजो पसंदीदा तरीन सॉन्ग। अॼु सिंध टीवी ते वेठा हुजूं ऐं सिंध धरती जो ज़िक्र न कयो त इहा त नाइजाइज़। ऐं ॿियो सिंधी अबाणी ॿोली जा जेके लिरिक्स आहिनि न, एॾा ज़बरदस्त आहिनि माशाल्लाह। ऐं कल्चर वीक जी जेका असांजी ट्रांसमिशन रही, उन में हिनजो जेको स्पेशल वीडियो तयारु कयो वियो असांजी सिंध टीवी जी तक़रीबन टीम उन में हुई, त यकीन कयो अञा वधीक उहो सॉन्ग ख़बर न आहे छो अञा वधीक पसंदि पियो अचे। सो अॼु तव्हांजे आवाज़ में वरी हुन सॉन्ग खे ॿुधंदासीं। जी नरोधा, इंशाल्लाह ताला मां बि इहो चाहींदमि त सिंध खे इहो क्रेडिट आहे ऐं तव्हां इहो असांखे ॿुधाईंदो। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तह तो वारियां, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तह तो वारियां, जंहिं बि ॾिनी मूंखे पींगे में माउलोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, हर क़ौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, ज़िंदा तो सिंधी आहे, ज़िंदा तो सिंधी आहे, ज़िंदा त तुंहिंजी ॿोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। सब कुछ छॾे तू आई पंहिंजे वतन जे ख़ातिर,
कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन जे खातिर सब कुछ छॾे तू आए पंहिंजे वतन जे खातिर लेकिन तू साण आहे लेकिन तू साण आहे पंहिंजी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे जित भी वसी तू सिंधी जित भी वसी तू सिंधी हो साण पंहिंजी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली तंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तहता वारियां तंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तहता वारियां जंहिं बि ॾिनी मूंखे पीगे में माउलोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली वाओ सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली यकीन कयो कमाल करे छॾियो अञा वधीक रचाओ सां ही सॉन्ग ॿुधी यकीन कयो अर्ली मॉर्निंग मां सम्झां थी त सुबुह जो मज़ो ताज़ा थी वियो सो व्यूवर्स ॻाल्हि ॿोल खे ऐं म्यूज़िक खे कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो सो वधंदासीं ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहिजो सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 ऑलराइट व्यूअर्स हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो असां वापसि अची चुका आहियूं ऐं यकीन कयो एॾो मज़ो पियो अचे एॾो इंजॉय पिया कयूं जो ऑफ ईयर बि असांजी ज़बान न चुप न पई करे आगाज़ में असां चयो न त जॾहिं मां ऑन ईयर अचां पई त मां तव्हां कंहिं चयो त साइलेंट मां चयो साइलेंट थी वञो सभई त तव्हां चयो त साइलेंट मां चयो न इहो पॉसिबल न आहे थी नथो सघे बिल्कुलु तव्हां सही चयो बिल्कुलु अच्छा ब्रेक खां पहिरियों नरोधा माशाल्लाह एतिरो बहितरीनु सॉन्ग आयो सिंधी अबाणी ॿोली ऐं वरी जेकॾहिं सिंधी अबाणी ॿोली जी ॻाल्हि कयूं त अजरक त नरोधा खे उअं ई आहे पातल बसि टोपी के आहे अजरक जी टोपी तव्हां हा मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां के अमेरिका वई हुयमि त मां 2 पेटियूं अजरक ऐं टोपियुनि जी बि खणी वियमि पेटियूं? 2 पेटियूं हा वॾियूं हुन में अजरक अच्छा छा आहे त हीअ जेको ओवरसीज़ रहंदा आहिनि न इन्हनि खे तव्हां हिकिड़ी शइ सां ॾाढी मोहबत हूंदी आहे स्पेशल असांजे अजरक खे चादर ॾींदा आहिनि सिंधी चादर हमारे लिए ज़रूरु लेके आना सिंधी चादर यानी मां अजरक उते जंहिं प्रोग्राम में वञा पई पोइ मूं सभिनि खे उहा अजरक पारायो टोपियूं पोइ मूंखे स्पेशल चवनि तव्हांखे पाण पारायो टोपियूं पोइ चयो असांजी सिंधी जेके 100 माण्हू नाराज़ थी वेंदा पर न असां तव्हांखे इज़त था ॾियूं तव्हां असांजी टोपियूं पाण पारायो ऐं उहे एॾा ख़ुशि पिया थियनि ऐं जिथे मुंहिंजो प्रोग्राम थियो अजरक खयूं अचनि चवनि फिर में पिनाओ वरी उते लेडीज़ बि चवनि पियूं त असांखे जेको आहे सो अजरक तव्हां सभिनि खे पारायो मां चयो ॿिए दफ़े को ट्रक भरे चवां पई की हाणे इहे त ख़तमु थी विया इमिग्रेशन में बि एॾो कोन छॾींदा आहिनि लास्ट टाइम कुझु महिमान असां वटि आयल हुया उन्हनि सां असां इन ई हवाले सां ॻाल्हायूं पिया छो जो हाणे जॾहिं खां वठी असां कल्चर डे मल्हाइणु शुरू कयो आहे त अजरक टोपी ऐं असांजी जेकी ट्रेडिशनल शयूं आहिनि उन्हनि जो स्कोप ॾाढो वधियो आहे त मां इहो पई चवां त कमर्शियली जेकॾहिं असां हिनखे अॻिते वधायूं त छा ॿाहिरि मुल्कनि में ओवरसीज़ में त हीअ ट्रेडिशन उते बि मल्हाईंदा आहिनि इन ॾींहं ते सेलिब्रेट कंदा आहिनि सेलिब्रेशन थींदी आहे ईअं ई अजरक ऐं टोपी ऐं हा सिंधी गज इहे वग़ैरह ऐं उन्हनि लाइ तव्हां
छो त दुनिया हर हुननि खे नेमतूं उते मिलियलियूं आहिनि, उहो हर शइ उन्हनि खे उते अलाह सां ॾिनी आहे। जे पाकिस्तान में बि असांखे नेमतूं घटि कोन आहिनि, इहा शइ वरी कमी आहे उन्हनि वटि। असांजी ट्रेडिशन, असांजो कल्चर, असांजो अजरक, असांजे मिटी जा थांव, ऐं ॿियो वरी सिंधी अबाणी ॿोली ऐं ज़बरदस्त असांजो मदर टंग असांजी सिंधी ऐं अमर सिंधी, माना सिंधी ज़बान जेकी आहे सो अॼु त नाहे न। ऐं हीअ नंढी सिंध एतिरी थोरी आहे, सिंध त सदियुनि खां आहे ऐं सिंध आहे, सिंध रहंदी। असां चऊं था त अलाह सी करे त हीअ सिंध आबाद रहे। ॾिस बेटा ई साईं सिंध खे केॾी वॾी दुआ ॾिनी आहे। ऐं असांजा सिंध जा माण्हू नई जनरेशन कापी कल्चर जे वर चढ़ी विया आहिनि। दुख थो थिए जॾहिं सिंध में वञूं था ऐं स्कूलनि जी हालत ॾिसूं था, हॉस्पिटल जी हालत ॾिसूं था, रोड रस्तनि जी हालत ॾिसूं था, त दुनिया किथे जो किथे पहुची विया। असांजे मेंबर जेके इलेक्टेड आहिनि, जिन खे वोट बि मिलियो आहे, ऐं जेके असांजा माण्हू मुख़्तलिफ़ शहर मां खटी पार्लियामेंट में ऐं सिंध असेंबली में विया आहिनि, हुन पंहिंजे ज़िलनि लाइ कुझु न कयो आहे, पंहिंजे सिंध लाइ कुझु कोन कयो आहे। हीअ सिंध माउ आहे हुननि जी, पाकिस्तान जी हीअ सिंध माउ आहे। छो त पाकिस्तान खे जनम सिंध ॾिनो आहे, पहिरीं क़रारदत सिंध पास कई, तॾहिं पाकिस्तान असांजो जनम वरितो आहे, ॼणियो आहे पाकिस्तान खे सिंध। त उन सिंध सां हू हक़ अदा नथा कनि, उन माउ सां नथा कनि। यकीन कयो जो त मां ऑफियर बि हिकिड़ी ॻाल्हि कई त तक़रीबन 15 साल असांखे कराची आए थिया आहिनि ॻोठ छॾे, ऐं जॾहिं एतिरे अरसे खां पोइ मतिलबु घटि ई टाइम वञणु थियो, पर यकीन कयो 15 सालनि में कराची बदिलजी वई, माण्हू बदिलजी विया, असां हेतिरनि खां हेॾा थी वियासीं, पर शयूं अञा उते जो उते ईअं थो लॻे ॼण फुल स्टॉप लॻी वियो आहे। इन खां पोइ जुमिलो अॻिते कोन वधंदो, उहा ई कार आहे। रोड साॻा ई आहिनि, हाणे रिसेंटली को रोड तयार बि थियो हुयो असांजे ॻोठ में, पर यकीन कयो माशाल्लाह रोड अहिड़ो ज़बरदस्त हुयो जो मां चयो सही सलामत असां पहुतासीं ॻोठ, इहा वॾी ॻाल्हि थी वई। ऐं हेतिरो रोड आहे, जेकॾहिं हिकिड़ी गाॾी गुज़रे थी त ॿी वरी वीचारी इंतज़ार में ॿी या भले कंहिं ॿनीअ में लही वञे त पोइ ॿी गाॾी उतां गुज़रंदी, त इहो आलम आहे। ऐं स्कूल वीचारा उहा कंडीशन हुई, यकीन कयो जंहिं स्कूल मां इवन मां पढ़ी हुअसि, ॾिसी करे यकीन कयो मुंहिंजो अखियूं नम थी वियूं त हीउ उहो ई स्कूल आहे जिते असां तालीम हासिल कई आहे। बजाए जो उन में सुधारो अचे, अञा वधीक उहे शयूं ख़राबु ख़तम थी वियूं आहिनि। सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि ॿाहिरि आहे त असां माण्हुनि खे वोट ॾियूं था, असां उन्हनि खे हिकिड़ी जॻह ते पहुचायूं था, ऐं वरी एॾा अहसान फरामोश थी था वञनि जो पंहिंजे इलाइक़े तक खे सही नथा करे सघनि। न उहो इहो था चाहिनि न त अगरि हीअ पढ़ंदा, हिन अवेयरनेस अची वेंदी त पोइ असांखे वोट कोन ॾींदा, ॻाल्हाइण जे क़ाबिल थींदा, असां खां पंहिंजा हक़ वठंदा, असां खां पंहिंजी नौकरियूं वठंदा। ऐं ज़रूरी आहे त तालीम तव्हां नौकरी न हासिल कयो, शऊर उनखे ईंदो न, अवाम खे शऊर ईंदो, हारी नारी ॿार ॻाल्हाइणु लॻंदो न, पोइ हुनजो हारपो केरु कंदो, घर में कमकारियूं केरु कंदो, नौकरियाणियूं किथां ईंदियूं। इहा ई शइ आहे त ग़रीबी रखियो थो वञे। सो थैंक यू सो मच, ॾाढी ख़ुशी थी। यकीन कयो अहसास ई न थियो त वक़्तु कीअं गुज़री वियो, जॾहिं मूंखे ख़बर पई त आख़िरी टाइम आहे, यानी कि आख़िरी ॻाल्हि सॉरी ॿी बि ॻाल्हि चवंदसि त हींअर सिंध में मार्च में मर्दमशुमारी आदमशुमारी स्टार्टिंग थियण वारी आहे। मां हिन सिंध जे प्लेटफॉर्म जे हिन सिंध टीवी जे हिन प्लेटफॉर्म ते सलाम सिंध जे शो ते मां चवणु थी चाहियां त ख़ुदा पंहिंजे सिंधी किथे बि रहनि, पंहिंजी सिंध बचायो, गड़प करायो, सिंध बचायो। जंहिं घर में सिंधी केतिरा बि रहनि था, स्पेशल बरोच थो रहे थो, उन में सिंधी आहे, उन में केर बि रहे थो, केर बि अदरवाइज़ रहे थो, पंहिंजी गड़प करायो, सिंध बचायो। ऐं जेके फ़र्द उन में उहो फ़र्द पाण खे लिखायो ऐं मना न कजो त असांजी गणप थींदी त असां पंहिंजा हुकूक वठी सघंदासीं, असांखे बेनिफिट घणा मिलंदा, असांजे नियाणियुनि जे लाइ हेॾा जेके मसइला आहिनि, असांजे छोकिरनि लाइ जेके हेॾा मसइला आहिनि, जेके असांखे कोटाऊं कोन थियूं मिलनि, जेके असांजूं दाऊं था कयूं, इहा सिर्फ़ु इन जे करे आहे जो असां पंहिंजी आदमशुमारी गणप कोन था करायूं। हींअर वरी असांखे मौक़ो मिलियो आहे ऐं ख़ुदा घर में 10 भाती हो त 10 लिखायो, 15 हो त 15 लिखायो। ऐं टाइम कढी बि तव्हां ब्यूटी पार्लर में वञो था, तव्हां प्रोग्राम में वञो था, सेरनि में वञो था, शादियुनि में वञो था, शॉपिंग सेंटर खां स्पेशल मां पंहिंजे घर जी हर औरत माउ भेण अदी खे चवंदसि त पंहिंजी ईंदड़ नसल लाइ, सिंध लाइ, पंहिंजे बचनि लाइ तव्हांजो फर्ज़ आहे त ख़ुदा गणप कराइजो। इहा मुंहिंजो तव्हांखे आख़िरी मैसेज आहे। यकीन कयो बहितरीन पैगाम अवां ॾिनो आहे। अगेन थैंक यू सो मच के अवां जी वॾी महिरबानी जो नेस्ले एवरीडे जी बहितरीन चांहि अवां प्यारी। ऐं व्यूवर्स अवां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त नेस्ले एवरीडे बहितरीन खीर आहे, कड़क चांहि तयारु थींदी आहे, दमदार चांहि जेका असां पीती ऐं ॾाढो मज़ो बि आयो काफ़ी अर्से खां पोइ। वरी चांहि के जे हथनि जी, छो इन खां पहिरियों बि के जो हिते असां ढाबो हयो हुयो ऐं उन्हनि जी चांहि पीती हुई, नेस्ले एवरीडे ई हुयो। ऐं हाणे बि त ॾाढो ज़बरदस्त लॻो, ख़ासि करे एतिरी सस्ती चांहि आहे, सिर्फ़ु 10 रुपयनि में अवां 3 कप तयारु करे सघो था, एक्सपर्ट्स जी चॉइस आहे। ऐं जेकॾहिं असां क्वालिटी जी ॻाल्हि कयूं त बहितरीन क्वालिटी आहे। ऐं अक्सर हाणे त ॻोठ हुजनि या शहर हुजनि, नेस्ले एवरीडे ज़रूरु यूज़ कयो थो वञे उते, इहा हिकिड़ी बहितरीन ॻाल्हि आहे। सो जिन खे ख़बर न आहे, अवेयरनेस न आहे, असां अव्हांखे ॿुधायूं पिया त बहितरीन खीर आहे, अव्हां हिनखे ज़रूरु इस्तेमालु कयो।
आसिफ साहब, मोहरम साहब, थैंक यू सो मच अमां पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो ऐं नरोधा लख थोरा मां जा तव्हांजे Thank you अचण so सां much. अञा वधीक प्रोग्राम खे 4 चंड लॻी विया। सो आख़िर में हिकिड़ो ज़बरदस्त सॉन्ग तव्हां खां ॿुधंदासीं बिल्कुलु। ऐं व्यूअर्स आई होप अॼोको प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं अॼोकी जेका गुफ़्तगू रही इलाही सिंपल हुई, का असां डीप ॻाल्हि कोन कई या कहिड़ी पेचीदा ॻाल्हि कोन कई जो तव्हांखे सोचण ते उहा मजबूर करे। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हिते मां बि चवणु चाहींदसि ऐं अदी ज़ाहिदा जी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदसि त पंहिंजे राइट लाइ जेकॾहिं फाइट करणी थी पए त पोइ विड़ो, छो जो अॼु जेकॾहिं न विड़ंदो त सुभाणे तव्हांजी जेका ईंदड़ जनरेशन आहे उहा बि यकीन कयो कंहिं कम जी कोन आहे, छो जो तालीम कोन आहे, स्कूल कोन आहे, ॻोठ में अस्पताल कोन आहे, त पोइ अहिड़ी ज़िंदगी जो फ़ाइदो कहिड़ो। हिते यकीन कयो जेकॾहिं 2 मिंट बिजली वञे थी त ईअं थो लॻे ॼण साह थो मुंहिंजे ऐं हुते महीननि जा महीना बिजली कोन आहे त सोचो छा कंडीशन हूंदी माण्हुनि जी, छा आलम हूंदो। सो पंहिंजे लाइ कम अज़ कम पंहिंजे हक़नि जे लाइ हाणे तव्हांखे आवाज़ु उथारणो पवंदो। जेकॾहिं अॼु बि न उथारींदव त पोइ ज़िमेदार तव्हां पाण आहियो, पोइ कंहिंखे बि ब्लेम करण सां ॻाल्हि कोन वधंदी अॻिते। सो इनशाला सुभाणे ज़िंदगी साथ ॾिनो तव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे बि ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय एंड गॉड ब्लेस यू। सुहुणो लतीफ़ जिए जियन मुंहिंजा वार वणा सिंध जो